दोस्तों, कोविड जे दौर में जिते हर नफ़्सा नफ़्सी हर माण्हू पंहिंजे बुत खां बेज़ार पंहिंजे भाउ भेनर सां न मिले, उते कुझु दोस्तनि हैदराबाद में तमामु ज़बरदस्त कमु कयो। अधु राति मंझराति पाण निकिरी पाण पतोड़े ऐं माण्हुनि जे घरनि जे दरनि ताईं राशन ॾियणु रोज़गार जे लाइ हिकिड़ो नालो बि उन्हनि ज़बरदस्त ॾिनो। चयूं बाबा असांखे नाले जी या हुन जी ज़रूरत न आहे, बसि असांजी फ़ुकराई सथ आहे, कोशिशि कयूं पिया त कंहिंजे कमु अची सघूं। इन्हनि दोस्तनि जे लाइ जेके हींअर हिन प्रोग्राम में ख़ासि तौर ते असांजे सिंध मां आया आहिनि, हिन शिरकत जे लाइ अदा ज़ुल्फ़कार क़ादरी खे आउं गुज़ारिश कंदुसि स्टेज ते अचनि ऐं अजरक जो तोहफ़ो अदा ज़ुल्फ़कार क़ादरी जे लाइ भाउ बीजल सिंधी या भाउ नवीद लांडर हुजे त अदा ज़ुल्फ़कार क़ादरी अच्छा मौजूदु न आहिनि। जेकॾहिं अदा ज़ुल्फ़कार क़ादरी न आहिनि त उन सां गॾोगॾु साॻी सथ जो असांजो दोस्त प्यारो भाउ अदा ज़ुल्फ़कार हाले पोटो साहिबु हिते मौजूदु आहिनि। अच्छा, अदा ज़ुल्फ़कार हाले पोटो साहिबु हींअर मौजूदु हुया पर शायदि कंहिं कम सां निकिरी विया हूंदा, ज़रूरी कम सां जी। उन सां गॾोगॾु अदा असां प्यारो भाउ कैनेडा में बि एक्टिव, सिंध में बि एक्टिव ऐं सहाफ़ती पंहिंजूं सभु ज़िमेवारियूं निभाईंदे हर हवाले सां तमामु शानदार किरदारु अदा कंदड़ भाउ मुमताज़ शहर खे आउं गुज़ारिश कंदुसि त भाउ मुमताज़ शहर स्टेज ते अचनि। भाउ मुमताज़ शहर खे अजरक जो तोहफ़ो अदा सिराज शेख पेश कंदो। अचो 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 जी जी। भाउ मुमताज़ शहर जी जी। भाउ सिराज अदा मुमताज़ शहर खे अजरक जो तोहफ़ो पेश कयो। वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी भाउ मुमताज़। ऐं हुन सां गॾोगॾु असांजो तमामु सुठो दोस्त एक्टिव, शारजा हुजे दुबई हुजे, तमामु दिलि जो वॾो, तमामु कुर्बाइतो मोहबती, तमामु घणो सोशल एक्टिविस्ट आहे। तमामु घणनि दोस्तनि खे ख़ासि तौर ते पंहिंजनि मिटनि माइटनि ते हथु रखणु, उन्हनि खे कारोबार सेट कराए ॾियण में संदसि किरदारु ॾाढो शानदार रहियो आहे। तमामु दिलि जो दिलबर दोस्त अदा अला बख़्श कलोड़ खे आउं गुज़ारिश कंदुसि स्टेज ते अचनि। भाउ अला बख़्श कलोड़ हिन दोस्तनि जे लाइ ताड़ियूं थियणु खपनि जेके जज़्बो रखनि था पंहिंजनि जे लाइ। भाउ अला बख़्श कलोड़ो ऐं अदा सदरदीन विस्तड़ो खे आउं गुज़ारिश कंदुसि या भाउ जबार जमाली की दादा अला बख़्श कलोड़ खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी। जी, उन सां गॾोगॾु भाउ तमामु सुठा सोशल एक्टिविस्ट अदा मोहम्मद ज़मान चांडियो साहिब खे आउं गुज़ारिश कंदुसि स्टेज ते अचनि। भाउ मोहम्मद ज़मान चांडियो अदा सदरदीन विस्तड़ो खे असां गुज़ारिश कंदासीं त उनखे अजरक पहिराइनि। भाउ वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी भाउ मोहम्मद ज़मान। हाणे अदा वॾी महिरबानी, हाणे अदा इलाही मीरजत साहिब खे आउं गुज़ारिश कंदुसि, सोशल एक्टिविस्ट आहिनि जेके अदा भाउ इलाही मीरजत हिनखे अजरक पाराईंदा। अदा ज़ुल्फ़कार चांडियो
वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी। ऐं हाणे आउं गुज़ारिश कंदुसि सदा तमामु एक्टिव असांजो दोस्त, असांजो प्यारो भाउ, सिंध जा जेके बि इशूज़ थींदा आहिनि उन ते अॻु भरो हूंदो आहे। गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ो ॾींहुं अॻु में बि जेके दोस्त असांजे प्यारे दोस्त खे, असांजो प्यारो भाउ वकील उनखे शहीद कयो वियो कराची में, उन जे जलसनि जुलूसनि में बि अॻियां अॻियां अॼु बि सुबुह उन प्रोग्राम खे अटेंड करे ऐं डायरेक्ट हिते पहुता आहिनि। ॾाढो एनर्जेटिक वकील आहे। असांखे को बि इशू थींदो आहे, का बि ॻाल्हि थींदी आहे त असां संदसि जो सहकार चाहींदा आहियूं, मसइला शेयर कंदा आहियूं ऐं उन में भाउ अॻियां अॻियां रहंदो आहे। तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में नौजवान वकील सिंध जे इशूज़ ते अॻियां अॻियां अदा शाहिद सुमरो, अदा शाहिद सुमरो खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचनि ऐं अदा वकार शाह खे असां गुज़ारिश कंदासीं अदा शाहिद सुमरो खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। जी अचो अचो साईं, अचो 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 साईं, साईं साईं अजरक अजरक जो तोहफ़ो अदा साईं शाहिद सुमरो जे लाइ बि असांजो अजरक जो तोहफ़ो साईं शाहिद सुमरो। सभु असांजा पंहिंजा आहिनि साईं, सभु असांजा। शाहिद साईं तव्हांखे सभिनी खे भलीकार साईं, सभिनी खे भलीकार। हे बि तव्हांजो आहे साईं। ऐं भाउ तमामु सुठो असांजो प्यारो दोस्त, प्यारो भाउ अदा रहीम कलोड़ो खे आउं गुज़ारिश कंदुसि त अदा रहीम कलोड़ो स्टेज ते अचनि। अदा रहीम कलोड़ो खे, अदा नवीद लांडर खे गुज़ारिश कंदुसि भाउ रहीम कलोड़ो खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। ही अजरकनि जा तोहफ़ा असांजे दोस्तनि लाइ आहिनि ऐं हुन सां गॾो गॾु प्रोग्राम खे बि शानदार तरीक़े सां अॻियां जॾहिं खणी हलंदासीं त पोइ यादगार रहंदा आहिनि। ही लम्हा, ही उहे अहसास आहिनि, ही उहे जज़्बात आहिनि। ही सिर्फ़ु अजरक जो तोहफ़ो न आहे बल्कि ही लम्हो वॾो एज़ाज़ आहे तव्हां असां लाइ। ऐं हाणे भाउ असांजो ॿियो दोस्त सोशल एक्टिविस्ट भाउ आशिक़ कलोड़ो खे गुज़ारिश कंदुसि स्टेज ते अचनि। उनखे भाउ शायान लगारी अजरक जो तोहफ़ो पेश कंदो। भाउ आशिक़ कलोड़ो, भाउ आशिक़ कलोड़ो असांजो ॿियो दोस्त आयो आहे कैनेडा मां, त यूसुफ कलोड़ो न चवंदो। एतिरा त असांजे ॻोठ में बि कलोड़ा न आहिनि जेतिरा हिते आहिनि माशाल्लाह। नंढड़ी दुबई, नंढड़ी शारजा आहे। इंशाअल्लाह ताला जेकॾहिं इजाज़त ॾिनऊं त पाण हिते बि पंहिंजो काउंसलर बीहारींदासीं इंशाअल्लाह। त बहरहाल अदा आशिक़ कलोड़ो खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि। अदा शायान खे गुज़ारिश कंदुसि भाउ आशिक़। हे उहे नौजवान आहिनि जेके एक्टिव आहिनि, जिन जो किरदारु आहे पंहिंजी सोसाइटी जे लाइ। ॿिया असांजा मोअज़िज़ महिमान जेके सिंध मां आया आहिनि, ऐं गुज़ारिश कंदुसि साईं डॉक्टर भावानी शंकर साहिब खे हिते स्टेज ते अचनि। साईं भावानी शंकर साहिबु ऐं भाउ वकार शाह खे आउं रिक्वेस्ट कंदुसि, भाउ वकार शाह साईं भावानी शंकर साहिब खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। जंहिंजा नाला हेठि या मथे या अॻु में या पोइ उन लाइ आउं माज़रत खां आहियां, छाकाणि त लिस्ट में लिखियल आहिनि। किथे किथे मुंहिंजी ग़लती आहे त आउं नाला हेॾां होॾां लिखिया आहिनि, तंहिंजे करे आउं तव्हां सभिनी खां हिकु दफ़ो ॿीहर माज़रत ख़्वाब आहियां। के दोस्त चवंदा मूंखे पहिरियां, हुनखे बाद में आहे सॼो तोहफ़ो आहे। सभिनी जे लाइ इज़तूं आहिनि, सभिनी जे लाइ मोहबतूं आहिनि। सो उन लाइ जेके जेके नाला यादि ईंदा था वञूं, लिखंदा था वञूं। उन सां गॾो गॾु साईं डॉक्टर मोहम्मद नवाज़ ब्रोही साहिबु बाथ इस्पा यूनिवर्सिटी खे रिप्रेज़ेंट कनि था। सारंग टालपुर खे आउं गुज़ारिश कंदुसि त भाउ डॉक्टर मोहम्मद नवाज़ ब्रोही साहिब खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि, असां हमेशह इज़तूं ॾिनियूं आहिनि, मोहबतूं ॾिनियूं आहिनि, भरम ॾिनो आहे, तमामु घणो मान ॾिनो आहे असांजी प्यारी भेण डॉक्टर नूर साहिबा खे।
त अदी डॉक्टर नूर साहब आया आहिनि, अच्छा अञा पहुता न आहिनि, शायदि ॿाहिरि ट्रैफिक आहे। उन सां गॾोगॾु दीदी आशा चांद साहिबा आया आहिनि। दीदी आशा चांद, कुझु बि हुजे पर हाणे जेको आहे सो ही सिलसिलो त हले थो। कैनेडा मां साना जो तमामु मरकज़ी असांजो उहिदेदार, तमामु एनर्जेटिक, तमामु सुहिणे तरीक़े सां जीअं हिते सिंधियुनि पंहिंजो पाण खे निभायो आहे, तीअं ई नॉर्थ अमेरिका जा जेके दोस्त सिंधी आहिनि उन्हनि पंहिंजो पाण खे निभायो आहे। असांजो प्यारो दोस्त अदा यूसुफ कल्होड़ो साना कैनेडा मां आयो आहे, उनखे सिराई मुर्तज़ा खे गुज़ारिश कंदासीं त उनखे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। भाउ यूसुफ कल्होड़ो। प्लीज़। हाणे आऊं भाउ, असांजो प्यारो भाउ, सभिनी जा उहिदा, सभिनी जा कम सिंध जे लाइ आहिनि, पंहिंजी धरती लाइ आहिनि, ॿोली लाइ आहिनि, मुल्क लाइ आहिनि। असांजो प्यारो भाउ मज़हर अब्बासी भाउ PIA खे रिप्रेज़ेंट कनि था, उनखे असांजी दरख़्वास्त आहे स्टेज ते अचनि। अजरक जो तोहफ़ो भाउ मज़हर अब्बासी खे। अदा मालिक सुमरो अदा मज़हर अब्बासी खे अजरक जो तोहफ़ो पेश कंदो। बाक़ी ठीक साईं, महिरबानी जी। बसि हाणे बाक़ी अची पहुता आहियूं, बाक़ी वरी सिलसिलो वरी थोरो अॻियां बि हलंदो। अजरकुनि जा तोहफ़ा ऐं तोहफ़नि जो बि अॻियां खणी हलंदासीं। हींअर भाउ सिंध दोस्त सथ तमामु सुठो कमु पिया कनि, तमामु बहितरीनु कमु पिया कनि। सभु दोस्त जीअं जीअं हिते सिंध में दुबई में लिटिल सिंध जेका ठहियलु आहे उन में जेका कमु कनि पिया, तमामु शानदार कमु कनि पिया। सभु दोस्त एनर्जेटिक आहिनि, सभई ज़ाती दोस्त बि आहिनि। उन सिंध दोस्त सथ मां काफ़ी दोस्त असांजा मौजूदु आहिनि। उन्हनि मां साईं रफ़ीक खेड़ो साहिब खे असां गुज़ारिश कंदासीं स्टेज ते अचनि। अदा रफ़ीक खेड़ो। भाउ महेश खे गुज़ारिश कंदासीं त भाउ रफ़ीक खे अजरक जो तोहफ़ो पेश कनि। जी अजरकुनि जा तोहफ़ा। ऐं असांजी प्यारी भेण जेका असां सां गॾु गॾु आहे हिते, हुनजो बि कमु कंट्रीब्यूशन तमामु सुठो आहे। अदी रवीना खे गुज़ारिश कंदासीं स्टेज ते अचनि। ऐं अदी बुशरा बलोच खे दरख़्वास्त कंदासीं त अदी रवीना खे अजरक जो सुहिणो तोहफ़ो पेश कनि। अदी बुशरा बलोच किथे आहिनि? अदी बुशरा बलोच, थोरो तकड़ा तकड़ा अचो मुंहिंजी भेण, थोरा तकड़ा तकड़ा अचो। जिथे बि आहियो थोरा तकड़ा अचो त अदी रवीना खे असां अजरक जो तोहफ़ो पेश कयूं। अदी बुशरा अचे पई। ज़ाहिरा हे सभु दोस्त, सॼो ऑडिटोरियम फुल लॻो पियो आहे अल्हम्दुलिल्लाह सां। ऐं हीअ मोहबतूं, हीअ चाहतूं ॾिसी सच पुछो त ॾाढो सुठो पियो लॻे, तमामु शानदार पियो लॻे। ऐं हाणे प्रोग्राम जे सिलसिले खे अॻियां खणी था हलूं। ऐं बाक़ी जेके अजरक ऐं तोहफ़ा आहिनि उन्हनि जे सिलसिले खे कुझु दोस्तनि जो चवणु आहे त थोरे वक़्फ़े खां पोइ अदी बुशरा, अदी रवीना खे ज़ोरदार ताड़ियूं असांजी भेनरुनि जे लाइ।